की वई जे सुबह 50 खां वधीक घर सड़ी रखी विया। कोठाड़न जो चवण आहे त केतिरा ई ढोर पिण सड़ी पिया आहिनि ऐं घरेलू सामान बि सॼो सड़ी खाक थी वियो। संदन चवण आहे त वाइदे ज़ाब्तो न आयो त समूरो ॻोठ सड़ी रख थी वेंदो। ॻोठाड़नि फायर ब्रिगेड खे इतलाह ॾिनो पियो पर फायर ब्रिगेड न पहुती। ॻोठाड़नि पंहिंजी मदद पाण बाहि विसाइण जी रखी वियो। बाहि लॻण सबबि खटो बिस्तरा अनाज सड़ी विया न थी सघियो। मौसाणी तौर को बि जानी नुक़सान न थियो। मामिलो न पहुतो जे सबबि शहरियुनि पंहिंजी मदद पाण ते बाहि ते ज़ाब्तो आंदो। बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि जितां बाहि जी अपील कई आहे। सिहत वारी सूबाई वज़ीर चयो आहे त 24 खां अप्रैल ताईं आलमी हिफ़ाज़ती हफ़्तो शुरू आहे। वारिन पंहिंजे वारनि खे वैक्सीन कराइनि, पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कनि। पंहिंजे जारी कयल वीडियो बयान में सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेसो चयो त सूबे में 2 सालनि जे ॿारनि लाइ मुफ़्त वैक्सीन फराहम कई वेंदी। शहरी पंहिंजे वारनि खे वैक्सीन कराए पंहिंजे वालिदैन तोड़े ज़िम्मेवारी शहरी हुअण जो फ़र्ज़ अदा कनि। संदसि वधीक चवणो हो त हफ़्तो शुरू थी रहियो आहे। राणीपुर भरिसां रेड़ी केनाल मां अणॼातल शख़्स जो लाश हथायो। ॻोठाणनि रेड़ी केनाल मां लुणंदड़ लाश ॾिसी दुकान वारे पुल वटां कढी वरितो। शहर लाश कढी अस्पताल पहुचायो जिते ज़रूरी कार्रवाई लाइ पुलिस चवण आहे त शहर लाश कढी अस्पताल पहुचायो जंहिंजी सुञाण न थी सघी। जांच कयूं पिया असल हक़ीक़त छा आहे। मेहड़ में खोसा आराई बिरादरी जी विंदुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबड़ो करे गॾियल तौर 1 करोड़ 40 लख रुपया ॾंड वड़ियो वियो। ख़ैरपुर नातन शाह में खोसा रईस वज़न खां चांडियो हाउस ते मथां खोसा बिरादरी जा 2 क़तल ऐं 4 ॾोह साबित थियण ते फी क़तल जा 50 लख ऐं ज़ख़्मी जो 10 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। ॾोह साबित थियण ते मजमूई तौर ते 1 करोड़ 40 लख रुपया ॾंड विधो वियो। ॾंड जे ॾे थियल रक़म जी अधु पहिरीं किस्त हिन महीने में बाक़ी रक़म 6 महीननि में अदा करण जी फ़तवा जारी कई वई। फ़ैसिले जी भनकड़ी कंदड़ मथां 1 करोड़ जी पिण लिखत कई वई। फ़ैसिले बाद ॿिन्ही पड़ी वई। नासिम विया रोड जे नुनारी पाड़े मां थी वियल ड्राइवर वही नुनारी खे पुलिस बाराब कराइण में नाकाम रहियल आहे। धाड़ियल पारां मुखी जे वासनि खां 60 लख भुङ तलब कयो वियो आहे। मुखी जे घर में रोडराड़ो मथियल आहे। मुझे भाव दे अगवा करे खणी विया और ताणे आवाज जो मतलब बम थी अगवा करे छॾियो तने कोन करे असांखे ॾेई वञनि ग़रीब आऊं सब असांखे रखण दिया न हल पासा मदद कयूं था। मदद आहे असांखे अॼु जी सड़क मदद कान महिरबानी करे भाउ असांखे 60 लख पोइ जो हिन किथों आणियो 60 लख जो ग़रीब माण्हू किन था चंदो कंदा दादा हिते कंहिं मदद मरादली इशारे विया ऐं छा हाणे हिते जेके पाण खे वोट असांखे वठी विया हलिया त केरु असांखे लड़ियो बि कोन्हे। असांजे शहर जो कोन आयो
असां छा कयूं, असां चुप कयूं, अला अला कयूं, घर वेठा आहियूं, क़ुरान शरीफ़ पिता हाणे छा शहर जो असांजे वाड़ो भरिसां फजरी अगवा थी वियल शागिर्द बाज़ाब्ती घर पहुची वियो। रावती थाणे जे अध ॻोठ मुहले जवान सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्द अताब भुट्टो खे हथियारबंदनि 5 ॾींहं तां अगवा करे विया हुआ। शागिर्द अताब भुट्टो बाज़ाब्ती घर पहुची वियो। वासन पारां संदसि बाज़ाबी जी तस्दीक़ कई वई आहे। इलाइक़े में चोबोल आहे त नौजवान जी बाज़ाबी राॼोड़ी कोशिश ज़रिए अमल में आई आहे। नौजवान जी बाज़ाबी बाद संदसि वासन में ख़ुशीअ वारी लहर छाई आहे। मनड़ो में गुजरी अग रोड हादसे में जख्मी बाईपास से प्रवासी डॉक्टर मंसूर अली डायरी जख्मी के कराची मरीज जो फौती जो मर्द घर सदस्य घर में कोठाम थी वियो। इलाइक़े में माहौल सोगवार थी वियो। एसएसपी जो नोटिस वठंदे चौकी इंचार्ज के मुअत्तल करे लाइन हासिल करे छो। वडी इंचार्ज नवाब माकूब पारां नौजवान ते तशद्दुद करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी हुई। एसएसपी सकर संघार मलिक विन एसएसपी संघार मलिक नौजवान ते तशद्दुद वारे वाक़े जो नोटिस वरतो। एसएसपी सकर चौकी इंचार्ज नवाब माकूब के मुअत्तल करे लाइन हासिल करे छो। ऑर्डर नंबर खिलाफ एहतजाजी मुजाहरो कयो वियो। फारूक अली, सुहेल अरगारी, शाह सेब, शाहिद हुसैन, इफ्तिखार सांघी, नवीद सांघी, बाबर अली ऐं विन प्रेस क्लब खां पायलट हायर सेकेंडरी स्कूल ताईं रैली कढी। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त एतिरो वक़्तु गुज़रण बावजूद बि खेनि ऑफर ऑर्डर नाहे मिली सघिया। हुननि चयो त 55 खां घटि स्कोर वारनि उम्मीदवारनि खे इज़ाफ़ी मार्कूं ॾेई ऑफर ऑर्डर ॾियण वारी बदयांती करे कामयाब ऐं अहिल शागिर्दनि जे हक़नि जी लताड़ कई पई वञे। अॻवाणी चयो त लाड़काणे तालुके जा 70% उम्मीदवार हिन वक़्त ताईं वेटिंग में आहिनि। उम्मीदवारनि चिताव ॾिनो त जेकॾहिं साड़ियुनि इंसाफ़ न कयो वियो त एहतजाज लाइ आला इदारनि जो रुख़ कयो वेंदो। नाज़रीन, खंबे गुम थियल फौरियत मोहम्मद अली चांडो जी बाज़ाबी लाइ पारां कमर में एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हंयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था पीर कयूं जी रिपोर्ट। नाज़रीन, कंबर जे ॻोठ लहो जागी मां नौजवान अहलकारनि गिरफ़्तार कयल ॾींहं गुज़री वञण जे बावजूदि उनजो को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। संदसि जूं वारिस जेके औरतूं ऐं मर्द ॿार प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त मोहम्मद अली खे कहिड़े गुनाह ते गिरफ़्तार करे उनखे ज़ाहिर नथो कयो वञे। अचो त संदसि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कई। राति जो 3 बजे जो टाइम हुयो त उते 10 खां 12 मोबाइलियूं घर ते चढ़ाई करे मोहम्मद अली चांडो ते लाठी चार्ज करे उनखे खभे खणी विया आहिनि। ज़ाहिर कयो वञे। असां क़ुर पाक खणी आया आहियूं नियाणियूं वठी करे त मोहम्मद अली चांडो खे ज़ाहिर कयो वञे। मोहम्मद अली चांडो कंहिं बि सियासी समाजी पार्टी सां को बि तावन न आहे। मोहम्मद अली चांडो हिकु पोरत माण्हू आहे। मोहम्मद अली चांडो जो कंहिं बि सियासी पार्टियुनि सां को तावन न आहे। नंढड़े बच्चे मोज़ोरी पट्टे खणी आया मुंहिंजो बचिड़ो आहे, मुंहिंजी अदालत कयो अबा। उते क़ुर शरीफ़ बि खणी विया, क़ुर शरीफ़ जूं चोलियूं खणी उहे हेठि पेरनि में लाहे उछले विया आहिनि। अहिड़ा ज़ालिम आहिनि जेके एॾो ज़ुल्म करे चाचो आहे उहे चाचे खे खणी विया आहिनि। न हुनजो को ॾोह आहे न को हुनजो कसूर ई आहे। असां सां एॾो ज़ुल्म छो थो थिए? असां सां इंसाफ़ थिए। असां ग़रीब माण्हू आहियूं, असां हारी माण्हू आहियूं, असां कुड़मत करे असां पंहिंजा माल वारा माण्हू आहियूं। असांजो कंहिंसां को ॾोह गुनाह कोन्हे को। असां न हुनखे चवण ॾींहुं अखियुनि सां ॾिठो न असांखे कोई ॿुधाए ई थो त किथे आहे या किथे न आहे। असांखे बसि इंसाफ़ खपे। असां चवण ॾींहुं हिते अचूं था, असांजे एसपी साहिब बि नथो ॿुधे, असांजे कोई बि नथो ॿुधे, न पुलिस वारा था ॿुधनि। उन्हनि खे चवंदा उहे चवनि था असांखे काई ख़बर न आहे। कुड़मत करे पंहिंजा बच्चा पालींदा। सलाम चांजो सूबेदार असांजी हद जी त डिग थाणे जो आहे, उहो बि साण हुयो, उहो बि हाणे नथो मञे। कोन्हे असां त इहो ई अहसान कोन्हे। बाक़ी असांजो कंहिं बि पार्टी सां असांजो वास्तो न आहे। घर वारो असां पंहिंजे निंड पियल हुयासीं, घर मां अचे मुंहिंजे बचड़नि मूं खणी मुंहिंजो हिन ख़ुदा खां बिना को बि कोन्हे। मुंहिंजे टिनि ॿारनि जो केरु राति सां पोरिया त पोरियो करे खाऊं।
असां माल वारा माण्हू मूंखे इंसाफ़ खपे नेठ हद वारे पुलिसनि खे बि ख़बर हूंदी हद खां बिना कीअं ईंदी पुलिस घर में असां मज़दूर माण्हू हार पोइ करे खाईंदा आहियूं असां ॿियो छा कंदा आहियूं असां हारी माण्हू असां पंहिंजी ज़मीन ते वेठल असां हार पोइ कयूं मुंहिंजा नंढड़ा बचड़ा मुंहिंजो केरु आहे हाणे असांखे इंसाफ़ खपे। कैमरामैन अली हाशिर सां गॾु पीर कयूम धरती टीवी न्यूज़ कंबर। नासिन ठुलवासन लाइ मिठे पाणी वारो ख़्वाब सभ्या पाणी न सघियो जिदोजहद एक्शन कमेटी पारां चूंडियल फैसलो जारी आहे। यासिर कंडरानी जी रिपोर्ट में जी बिल्कुलु ठुल में चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी ऐं करप्शन सबबि 2012 में मिठे पाणी जी स्कीम जेकी आई उहा हिन वक़्त जेको आहे मुकमल न थी सघी जंहिं करे 2 सालनि खां वठी जदोजहद एक्शन कमेटी ऐं शहरनि पारां साल बोल कंदा थी वधीक उनजो छा चवणु आहे? ॾाढो तकलीफ़ वॾी तकलीफ़ आहे पोइ परे को भरे था अचनि नियाणियूं चढ़ायूं। हिते सिर्फ़ मिठे पाणी जी ॻाल्हि न आहे थुल शहरनि सां बल्दियात बचो आहे ऐं असां बि हाणे जो ऐलान कयो आहे त हिननि खां जेको हिन बल्दी इलेक्शन में चोरनि सां जेका जुठ थींदी असांखे यकीन आहे शहरी सुजाॻ आहिनि। कूड़ा थला दिलासा आसरा ठगी जूं ॻाल्हियूं पर हाणे त बिल्कुलु वक़्तु अची वियो आहे डॉक्टर सोराब सरकी बि ईंदो ऐं असांजी जदोजहद कमेटी इन ई इंतज़ार में आहे त बल्दियाती इलेक्शन शुरू थिए ऐं जदोजहद कमेटी जी जेके 14 समाजी मज़हबी उन्हनि अटल फ़ैसिलो करे छॾियो आहे असीं की समेत जेके इन पार्टी जे इन इशू में मुलविस आहिनि असीं उन्हनि जे ख़िलाफ़ हर वार्ड हर यूसी सतह ते उम्मीदवार पिया बीहारियूं। डॉक्टर साहब कॾहिं बि शहर वारनि खां हिकिड़ो बि सचो ॻाल्हायो आहे मुंहिंजी ज़िंदगी में मुसलसल पी जी हुकूमत ठुल में 14 साल हुकूमत MPA तालीम तबाह कई हाई स्कूल तबाह कया अथई प्राइमरी स्कूल तबाह कया अथई असांजा जेके लाश हिते गोलियूं लॻनि था को मरनि था वञनि था पाणी त डॉक्टर खे ॾियणो ई न आहे पाणी ॾियणो ई न आहे हू हुन पंहिंजो कारोबार खे जेके करोड़ रुपया कढिया अथई 2 करोड़ रुपया वापसि कया अथई त मूंखे न मिलंदो पाणी न मिलियो त हिन भरपूर मुदाइको ऐं हिननि जो रस्ता रोक कबो त इंतहाई शदीद गणती जी सूरत हाल आहे इंतहाई बहरान आहे ठुल जा शहरी मिठे पाणी जी बूंद लाइ तरसनि था पिया ऐं हितां जे हुकूमतनि जो MPA MNA जो ऐं सिंध हुकूमत जो किरदारु यज़ीद बि पाणी लाइ सिकायो ठुल जा जेको आहे MPA ऐं सिंध हुकूमत बि पाणी जी हूंदे सूंदे स्कीम जो मंज़ूर थियल बावजूदि रक़म जारी थियण जे बावजूदि बि ठुल जे शहर खे पाणी सिकाए रहिया आहिनि। कैमरामैन अशरफ अली भट्टीअ सां गॾु यासिर कंडरानी द TV न्यूज़ ठुल। गंबट में गोठान पारा पुलिस जी ज़्यादती खिलाफ एहतजाज मुज़ाहिरे नारे जे बशीरा खातून ऐं शमशाद खातून जी अॻवानी में प्रेस क्लब वारो एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। उन एहतजाज कंदड़ ॻोठाणनि PP अॻवान हाजी अवानुल्ला नारे जे ते इल्ज़ाम लॻाईंदे चयो त नव जरेब ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ॿी ज़मीन ते कब्ज़े करण जी कोशिश करे रहियो आहे। हुन चयो त अॼु हू ज़मीन ते पाणी ॾियण लाइ विया त हथियारबंदनि अब्दुलरहमान नारे जे मोहम्मद अली अब्दुलरज़ाक पुड़ा थाणे ते अहिड़ी फरियाद कई आहे पर पुलिस कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई नथी करे ऐं बासटनि सां विझड़ियल आहे। IG सिंध DIG सक्कर SSP खैरपुर बासर जे ज़ुल्म खां बचाए ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल PP अॻवान हाजी अमानुल्ला नारे जे ॿुधायो त मदस लॻायल इल्ज़ामनि में कंहिं बि क़िस्म जी सदाकत न आहे कंहिं बि क़िस्म जो कब्ज़ो न कयो आहे मुंहिंजी ज़मीन में मछीअ जो तलाउ आहे मुलाज़िम पाणी विराए रहिया हुआ त 10 खां 15 हथियारबंदनि फायरिंग कई। हुन चयो त अहिड़ो इतलाउ खुदा पुलिस खे ॾिनो जंहिं बर वक़्तु पहुची हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। तरक़ी पसंद पार्टी जे सिरे ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पीअण जे पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। SDP जे सिरे ते सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि ज़िले सदर पीर गुंबल शाह यूनिस सोलंकी जमन सिंधी गुलाम कादिर लगारी ऐं मोहम्मद अमी लगारी जे अॻवानी में
चालू कयो। पब्लिक हेल्थ इंतजामिया खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते अगवाड़ पब्लिक हेल्थ इंतजामिया जी नाअहलियत सबब जोहीदा रवासी पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। हुन चयो त इटली हुकूमत तरफ़ां जोही वासियुनि लाइ 32 करोड़ रुपयनि जी लागत सां वाटर सप्लाई स्कीम मंज़ूर कराए पियो, जेको करप्शन जे वर चढ़ी पियो, जंहिं सबब जोही शहर जे 8 वार्डनि जा रवासी पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। हुन चयो त मिसकीन मज़दूर तबिको वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहे। उहे बि पाणी जूं चिरियूं ख़रीद करण ते मजबूर आहिनि। PPMA ने पीर ऑफ रानीपुर फैसल अली जिलानी जी मीडिया ट्रायल के खिलाफ पीपल्स पार्टी के जालन ऐं पारां एहतजाजी मुज़ाहिरो कई धरणो है। शमसुद्दीन राजपूत जी रिपोर्ट। गंबट थाने ते मुकर्रर थियल पुलिस अधिकारी सुभान खास के लिए अपरा पीर ऑफ रानीपुर पीपल्स फजल अली जे खिलाफ गुताल ॻाल्हाइण के खिलाफ रसूलाबाद पीपल्स पार्टी मंद ऐं मुरीद समन की तादाद में ॿाहिरि निकिरी आया आहिनि ऐं उन पुलिस हलकर जे खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो अथनि। असीं मौजूद आहियूं उन धरणे में चवण आहे सुभान खास केली जे हिकु कूड़ो इल्ज़ाम हणंदे कूड़ी प्रोपगंडा कंदे साईंजन जे खिलाफ़ जेका वीडियो वायरल कई आहे, असां उनजी सख़्त मज़म्मत था कयूं ऐं IG सिंध DIG सखर ऐं SAP साहब खे उनजो अपील था कयूं त महिरबानी करे इन बेकार वञे धरणनि जो जेको सिस्टम आहे उहो जारी कंदासीं। एतिरे क़दुरु 24 कलाकनि जे अंदरि हिनखे न हटायो त असां नेशनल हाईवे ब्लॉक करे धरणा हणंदासीं। हिनखे सज़ा ॾिनी गिरफ़्तार कयो वञे। असां IG सिंध खे अपील था कयूं हिनखे गिरफ़्तार कयो वञे, हिनखे सज़ा ॾिनी वञे। साईं फज़ल शाह जो किरदारु आईने वांगे साफ़ शफ़ाफ़ आहे। साईं वारा हमेशह चोर लुफर जे ख़िलाफ़ रहिया आहिनि। हे जेको इल्ज़ाम आहिनि रहिया हे बेहूदा ऐं ग़लति इल्ज़ाम आहिनि ऐं उन जे शान में गुस्ताखी करण जी कोशिशि असां इन करे ते गॾु थिया आहियूं ऐं असां IG सिंध खां DIG सखर खां SSP खैरपुर खां मुतालबो था कयूं त हिन बदमस्त सिपाही जाते जाते बि पोस्टिंग रही आहे जे इलाइक़े जे माण्हुनि खां किरदार पुछो त हिन जो किरदार छा आहे। हिन दस्तगिरी गादीअ जे ख़िलाफ़ गुस्ताख इस्तेमालु कया आहिनि जेके नाक़ाबिल बर्दाश्त आहिनि। हिनखे दस्तगीर जे ख़ानदान जो माण्हू ऐं वॾो साबिरीन आहे, उनजे हिकिड़े सिपाही मीडिया ट्रायल कयो आहे, ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, उनखे सज़ा ॾिनी वञे। असांजे पीर ऑफ रानीपुर MNA साईं फज़ल शाह जे ख़िलाफ़ जो ॻाल्हायो आहे हिकु वॾी गादी आहे। हिन सोचियो बि न त मां लफ़्ज़ ॻाल्हाए कयो पियो। असां हिनजी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। आला ऑफिसरनि खां घुरे त हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। पुलिस खिलाफ पुलिस चयो त बासर इफ्तिकार आराई गुलाम मुस्तफ़ा मला इम्तियाज़ मला इबिन पारा भावसगर मला जे प्लाट ते कब्ज़े खिलाफ एहतजाज ते हुन चयो त हुजरी थाणे जी पुलिस बासर सां वटवड़ियल आहे। आशारी पिण बासर जी वंगार वहंदे भाव खे फ्रॉड लिखी ॾियण लाइ धमकाई रहिया आहिनि। पोइ चयो त एहतजाज खां अनवर मला मुतालबो कयो त कब्ज़े जो फ्रॉड या धमकियूं ॾिनी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। नासिर खाई खां यूनियन स्टाफ ताईं ठहंदड़ लिंक रोड में नाक़स आहे। रहवासियुनि नोटिस वठण जी घुर करे छॾी। रिपोर्ट करे रहियो आहे फिदा हुसैन वरी। नाज़रीन, खाई खां खिपरो वेंदड़ लिंक रोड जो यूनियन स्टाफ ताईं तमीराती कमु हली रहियो आहे। उन खां रहवासी ऐं जेको सो हितां गुज़रंदड़ जेके मुसाफ़िर आहिनि उन कम मां केतिरो मुतमइन आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। कहिड़ो कमु 20 साल रोड थी पुरदा न हलियो त सघिया हिते लाशा बि घरनि में पूरे चयो न को बरसाति में निकिरो सघूं। हीअ असांजे खाई जे तालुके खिपरे जो साईं रोड हिन में ॾिसण वारा पाण ॾिसी सघो था। साईं हीअ रोड जे साम्हूं कमु थियल आहिनि, सिरूं विरूं भॻल 3 नंबर सिरूं हाणे आयूं आहिनि, 2 नंबर डामर ताईं ॾिसो पिया वॾा आहिनि ही खोबा आहिनि। हेतिरो 6 महीने बरसाति अचे थी रोड टुटियो था वञनि, हींअर बि ठाहिनि पिया मुतमिन कोन आहियूं।
ॾिसो डांवर वांवर आयो ई कोन्हे, ख़ाली ईअं लेवल बि कोन कयो, खॾा खुॿा आहिनि, इहो ख़ाली मथां डांवर हारे रेती हारे छॾी अञा पथर आहिनि, रेती आहे, हिन डांवर ई कोन था रहियल न, मिड़ी पिया फुवारो हल्को हल्को फुवारो कनि पिया यार। पीपी वारा के पन रोड ठाहिनि, अहिड़ो ठाहे जेको घटि में घटि 5 साल त हले, 6 महीना बि कोन हलंदो। हाँ बाबा, असां वोट ॾिना, असांजी टैक्स कटाइणो आहे, हर शइ असांजी थिए त रोड पोड़ो ठाहे ॾिन न। ठेकेदार खे चवंदा पंहिंजे सुठे नमूने सां ठाहियो, जी ठहे थो रोड ॿिया जेके ठहिया आहिनि, हिन रोड जी हालत ॾिसो, हिन रोड खे केरु मंज़ूर कंदो, केरु बचे थो, रुगो पथर विछाए विया आहिनि, हल्को हल्को डांवर करे विया आहिनि, हिननि जो न रेती न हिते ॾिसो तव्हां रोड जी हालत पोइ हिते जाचो हली। नाज़रीन, हितां जे रहवासियुनि ऐं मुसाफ़िरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधो, हुननि जो चवणु आहे त केतिरे ई सालनि खां पोइ जेको ही खां यूनियन ताईं जेको रोड मंज़ूर थियो आहे, पर जेके लाॻापियल अमलदार या ठेकेदार आहिनि उहे सही नमूने कमु न करे रहिया आहिनि। जेको तामीराती कमु आहे उन में जेको हुननि नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो आहे, जेको कुझु ई वक़्त में जेको रोड टुटी फुटी तबाह थी वेंदो। हुननि तक जे चूंडियल नुमाइंदनि खां इहो मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी इहो जेको तामीर नओं जेको तामीर थींदे रोड आहे उन जो कमु जेको मयारी करायो वञे, जीअं हुननि खे रिलीफ मिले। कैमरामैन हयात मरी सां गॾु धरती टीवी न्यूज़ खाही। लोकी में आईबी पास ऑर्डर न मिलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आईबी टेस्ट पास उम्मीदवारनि इरफान अली, मेमर, जावेद जतियाल ऐं ॿिनि हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिक नौजवाननि खे ऑर्डर ॾिना वञनि हुकूमत जी ग़लति पॉलिसी आहे। हुन चयो त फेल कया विया आहिनि, जेका नाइंसाफ़ी आहे। हुन मुताबिक़ कयो त असां 50 खां 54 मार्कूं खणण वारनि सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। वगड़ रूरल हेल्थ सेंटर जी वारसून हाली सबब दवाई जे किनारे ते पहुतल आहे। अस्पताल जी बिल्डिंग जा चापुर किरण रोज़ जो मामूल बणियल आहे, जे सबब अमलो ऐं मरीज़ गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। राब्तो करण ते रूरल हेल्थ सेंटर जे अमले साफ़िन खे ॿुधायो त अस्पताल जी बिल्डिंग मुकमल आहे ऐं केतिरा ई भेरा चापुर किरी पिया आहिनि। हुन चयो त डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर कंबर खे बार बार आगाह करण बावजूद बि को नोटिस वठण लाइ तयारी नाहे। रूरल हेल्थ सेंटर जे अमलेदारनि खे अपील कई त सेंटर जे ज़बून बिल्डिंग जी मुरम्मत कराए अमले में मरीज़नि जी हयाती बचाई वञे। नाज़िम वटियारी जे तालुके सहूलियतूं अड़लब कयूं आहिनि, जंहिं करे ग़रीब माण्हू इलाज लाइ परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था सीताराम बागड़ी जी रिपोर्ट। मटियारी जी तालुका अस्पताल सेहतियाब घर बणजण बजाय रेफर सेंटर अस्पताल में करप्शन बद इंतजामी जी इंतहा थी रही है। मरीज डॉक्टर तोड़े दवाउनि सां गॾु मुख़्तलिफ़ टेस्टनि लाइ परेशान आहिनि ऐं स्प्रिंग जी गोरी खां वठी सिरिंज ताईं मरीज प्राइवेट स्टोरनि खां वठण ते मजबूर आहिनि। जॾहिं त सरकारी अस्पताल में लखे रुपया पेट्रोल जे लाइ बिल पास थिए थो, जेको अस्पताल में इस्तेमालु करण बजाय कानून खे ॾिनो वञे थो। अस्पताल में ॾींहं जो राति जा मनाज़र हूंदा आहिनि, जंहिं करे मरीज़ सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। मिसकिन माण्हू इलाज ख़ातिर मजबूर थी अस्पताल पहुचनि था। मुनासिब इलाज न थियण सबबि गरीब मरीज़ मायूस थी खांगी अस्पताल ॾांहुं वञण ते मजबूर आहिनि। जॾहिं त अस्पताल ज़िले जे हेडक्वार्टर शहर में हुअण करे सरकार पारां अस्पताल जी बजट पिणु वधीक मुक़ररु कयल आहे, पर उन जे बावजूद बि हिते ग़रीब माण्हुनि लाइ सिहत सहूलियतूं अणलभ आहिनि। लिखियो 10 ॾींहं सहूलियत हाणे इहा आहे, अस्पताल ठली आहे, बद माण्हू हलनि फिरनि पिया, सहूलियत कहिड़ी आहे। स्टोर कीपर भरियो पियो आहे, बजट बचाइण जे चकर में हिकिड़ी गोरी नथो मिले, असांखे कुझु बि कोन था ॾियनि। हे वञी हितां हुतां हिते खपाइनि था। इहे अलाए डॉक्टर पाण खाईंदा अलाए छा था कनि, कुझु बि माण्हुनि खे कोन था ॾियनि ग़रीबनि खे। मटियारी जी ग़रीब ऐं बेवस माण्हुनि सीएम सिंध वज़ीर सिहत खां मुतालबो कयो त ख़ुदा असांजी बेवसीअ ते तरस खाधो वञे, असांजे सुठे इलाज लाइ इक़दामात खयां वञनि ऐं मटियारीअ जे सरकारी अस्पताल में थींदड़ करप्शन जे ख़िलाफ़ जांच करे करप्ट ऑफिसरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि नौकरी तां बरतरफ़ कयो वञे। कैमरामैन असद शबीर सां गॾु सीताराम बागड़ी, धरती टीवी न्यूज़ मटियारी।